अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था इस्लाम कोट रिपोर्ट। इस्लाम कोट में ॻोठाणनि जो सरवी ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहरो नारेबाज़ी। ख़बर मूजिब इस्लाम कोट में आडो डानो धांधल जे ॻोठ ॾहेंदड़ो जे रहवासियुनि तलोक चंद भील, सरदार भील, दिलीप भील, चेलराम भील, हुमेर भील ऐं ॿियनि पारां सरवी ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहरो करे सख़्त नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़नि दाहिंदे चयो त असांजे ॻोठ में सर्वे नंबर ते ख़ासकेली बिरादरी जे 62 माण्हुनि कब्ज़ो करे छॾियो आहे। जवाबदार धुर जे माण्हुनि हाजी ख़ासकेली, गुलाब ख़ासकेली, कारो ख़ासकेली ऐं ॿियनि असांजे सरवी ज़मीन ते ज़ोरी ज़बरदस्ती कब्ज़ो करे वरितो आहे। ज़मीन जा काग़ज़ात असां वटि पियल आहिनि, पर जवाबदार धुर जा माण्हू ज़मीन ते कब्ज़े बाद मज़हबी इशू ठाहे विढ़ी रहिया आहिनि। असांखे ॻोठ मां लॾे वञण जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। असां ग़रीब मिसकिन आहियूं, केरु दांह ॿुधण वारो नाहे। जवाबदार धुर जा माण्हू बाअसर हुजण करे हर वक़्तु को नओं इशू ठाहे झेड़ो करणु चाहिनि था। असांजो जीअण जंजाल थी वियो आहे। पंहिंजी सरवी ज़मीन ते मुकमल काग़ज़ात हुजण जे बावजूदु इंतिज़ामिया कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे। असीं दाहें थकिजी पिया आहियूं। अॼु मजबूरन प्रेस क्लब आॾो दाहण पहुता आहियूं। ॿियो किथां बि इंसाफ़ जो आसरो नाहे। असांजो कोर्ट में बि केस हली रहियो आहे, पर छिकायल धुर जे माण्हू एतिरा ॾाढा आहिनि जो पेशी ते बि कोर्ट नथा अचनि। उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई नथी थिए। असां अदालत सॻोरी समेत वस वारनि खां मुतालबो कयूं था त नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। जी मसइलो इहो आहे त असांजी जेको ज़मीन आहे तालका नगर पार्कर ऐं मकान डानो दांदर सर्वे नंबर 9 ते डंडोरो, इन में असांजो ज़बरदस्ती ख़ासकेली बिरादरीनि कब्ज़ो कयो आहे। असांजा जेके ठहियल घर हुआ उन्हनि खे ढाहे ऐं पहिरीं त इन्हनि मस्जिदूं लॻायूं, उन खां पोइ SHO क़ानूनी कार्रवाई बि कई हुई। उन खां बाद असां इहो जेको मस्जिद जो सिस्टम हो उन ते असांजो को मसइलो कोन्हे, को ख़ुदा जो घरु आहे, उन जे करे असां उहो मस्जिद खे उहो प्लाट बि मस्जिद जे नाले करे छॾियो। बाक़ी ॿी असांजी जेको ज़मीन हुई ऐं कुझु ॾींहं गुज़रण बैदि वरी उन्हनि छा कयो त हिकिड़ो अलार्म लॻाए छॾियो। अलार्म लॻाए ऐं इहो मज़हबी इशू उथारे ज़बरदस्ती असांजे ग़रीबनि जी ज़मीन ते कब्ज़ा कया पिया वञनि ऐं असां सां को बि क़ानूनी कार्रवाई नथी थिए। ऐं असांजो जेको पुलिस स्टेशन दानो दांदल जो SHO आहे उहो बि क़ानूनी कार्रवाई न कई आहे। उन SHO जो नालो गुलाम मुजतबी भुट्टो आहे, उन को बि क़ानूनी कार्रवाई कोन कई आहे। ऐं असांजी अपील इहो आहे, जेके रेवेन्यू डिपार्टमेंट जा आहिनि, डिप्टी कमिश्नर मिठी आहे थरपारकर जो ऐं जेके तालका नगर पार्कर जा रेवेन्यू डिपार्टमेंट आहिनि, उन्हनि सां इहो असांजो अर्ज़ु आहे त महिरबानी करे असांजी ॿिन्ही ख़ाली कराए ऐं असांखे इंसाफ़ कयो।